أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم وبه نستعين الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين أما بعد. سامعین محترم، منہج الصالحین سید علی سستانی دامت العارف جی کتاب مقصد رابع کے مد نظر رکھندے اساں زکات الفطرہ تے ہی مکمل جو کو درس انشاءاللہ تعالی ریکارڈ کرائے رہا آहियूं. اج اساں جو ہی پہریوں درس ہے المقصد الرابع زکات الفطرۃ فصل و شروط وجوب الفطرۃ و جملۃ من احکامها ويشترط في وجوبها البلوغ والعقل وعدم الإغماء والغنى والحرية على تفصيل مذكور في محله فلا تجب على الصبي والمملوك والمجنون والمغمى عليه والفقير وهو الذي لا يملك قوت سنة فعلا ولا قوة كما تقدم في زكاة الأموال. یاد رہے تا زکات الفطرہ میں سید دامت العارف 4 فصل جوڑیا ان. تن مجاں پہریوں فصل زکات فطرہ جے وجوب جے شرائط جے بارے میں ऐं چند احکامن جے بارے میں سائیں ذکر فرماयो ہے. زکات فطرہ جے واجب تھیण تے جیکو شرطوں ہیں ويشترط في وجوبها البلوغ والعقل وعدم الإغماء والغنى والحرية على تفصيل مذكور في ماله. سید دام ذلہ ہتے 5 شرائط بیان فرمایا ان، ذکر فرمایا ان زکات فطرہ جے واجب تھیण تے. زکات فطرہ جے واجب تھیण میں شرط ہے تا انسان بالغ ہوجے. ويشترط في وجوبها البلوغ، انسان بالغ ہوجے. ऐं بلوغ جا जेके शराइत आहिनि या उन जूं अलामतूं आहिनि उहे पंहिंजे मक़ाम ते हिन ई मिनहाज सालिमीन मज़कूर थियल आहिनि. वल अक़्लो ऐं इंसान आकिल हुजे, मजनून न हुजे. व अदम उल इग़मा ऐं इंसान बेहोशी जी हालत में न हुजे. इन जी तफ़सील ईंदी त ज़कात फ़ितरा जे वाजिब थियण जे लाइ कहिड़े टाइम ते उहो इंसान जेको सो बेहोश न हुजे. वल गिना ऐं ज़रूरी आहे त ज़कात फ़ितरा उन शख़्स ते वाजिब थींदी त उहो इंसान गनी हुजे, यानी फ़क़ीर न हुजे, मिसकीन न हुजे. उन जी तारीफ़ अॻिन सत्रनि में साईं पाण बयानु फरमाई आहे. वल हुरियत ऐं इंसान आज़ाद हुजे, ममलूक न हुजे. अला तफ़सील मज़कूरन फ़ी महलही, उन मज़कूरा तफ़सील जी बिना ते यानी ते हुरियत जे बाबति जेका तफ़सील पहिरियां गुज़री चुकी आहे पंहिंजे मक़ाम ते. फला तजिब अल सबिय वल ममलूक वल मजनून वल मुग़मा अलैहि. इन्ही जे बरअक्स सभी ते ज़कात वाजिब न आहे. फला तजिब अल सबिय वल ममलूक ग़ुलाम ते, अब्द ते ज़कात वाजिब न आहे. वल मजनून ऐं मजनून ते ज़कात वाजिब न आहे. वल मुग़मा अलैहि या जंहिं ते गशी तारी आहे, बेहोशी जी हालत में आहे, उन ते बि ज़कात वाजिब न आहे. उन जी तफ़सील अॻियां ईंदी त कहिड़े टाइम ते, आया उन ईद वारी राति या कहिड़े टाइम ते. वल फ़क़ीर ऐं उहो इंसान जेको फ़क़ीर ऐं मिसकीन जे हुकुम में हुजे उन ते बि ज़कात वाजिब न आहे. हा मुस्तहब आहे लेकिन वाजिब न आहे. फ़क़ीर जी तारीफ़ छा आहे? वहुव अल्लज़ी ला यमलिकु क़ूत सनतिन फ़ेलन वला क़ुव्वतन. फ़क़ीर उहो शख़्स जंहिं वटि साल भर जो ख़र्चो अख़राज न हुजनि, फ़ेलन तोड़े क़ुव्वतन. तव्हां पाण सम्झी सघो था त फ़ेलन जी तफ़सील छा आहे. फ़ेलन यानी बिल फ़ेल मूं वटि हिकिड़ी मिल्कत आहे या जिनसी सूरत में मूं वटि माल आहे जो आऊं गनी जे हुकुम में आहे. या बिल क़ुव्वत यानी मुहाना मूं वटि आमदनी आहे, मसलन 1,50,000 2 लख, ऐं मुंहिंजे जेके मसलन घरीले ख़र्च जे एतबार सां साल भर जो मुंहिंजो ख़र्चो पूरो थिए थो त पोइ आउं फ़क़ीर जे हुकुम में न आहियां. कमा तक़दम फ़ी ज़कात अल-अमवाल. ॾिसो हिते बि इहो शइ जेका असां तकरार थी, कमा तक़दम फ़ी ज़कात अल-अमवाल, जीअं इन जी तफ़सील किताब ज़कात अमवाल में गुज़री चुकी आहे.
हाणे इहो आहे त इहे जेके शर्तूं आहिनि उहे कहिड़े ॾींहं ते कहिड़े वक़्तु कहिड़े टाइम ते उन इंसान में हुजणु घुरिजनि। वल मशहूर बैन अल फ़ुक़ाह रिज़वानुल्लाह ताला अलैहिम, फ़ुक़ाह मशहूर जे दरमियान फ़ुक़ाह जे दरमियान मशहूर इहो आहे रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन त अन्नहु योतबरु फ़ी वुजूबिहा, ज़कात फ़ितरा जे वाजिब हुजण में मोतबर लाज़मी आहे त इज्तिमा और शुरूत मज़कूर ते त इहे तमामु शुरूत यानी जेके 5 शर्तूं असां बयानु करे आयासीं ज़िक्र करे आयासीं इहे हुजणु लाज़मी आहिनि उन्हनि सभिनी जो। आनम मां क़ब्ल अल गुरूब लैलतल ईद, ईद वारी राति गुरूब खां पहिरीं, आनम मां क़ब्ल अल गुरूब यानी गुरूब खां हिकु लहज़ो पहिरीं उन्हनि ईद वारी राति यानी गुरूब आफ़्ताब खां हिकु लहज़ो पहिरीं उन्हनि शर्तुनि जो हुजणु लाज़मी आहे। यानी ईअं न आहे त 2 ॾींहं पहिरीं या ईद वारे ॾींहं न, त इहे शर्तूं यानी कहिड़े ॾींहं या कहिड़े वक़्त ते उन इंसान में हुजणु ज़रूरी आहिनि। यानी ईद वारी राति ऐं गुरूब आफ़्ताब खां यानी हिकु लहज़ो पहिरियों, आनम मां क़ब्ल गुरूब लैलतल ईद इला ऐं यतहक़क़ल गुरूब, एसी ताणी जो गुरूब आफ़्ताब थी वञे उन जे साबित थियण ताणी, यानी उन खां पहिरीं ऐं उन जे साबित थी वञण ताईं इन्हनि जो हुजणु ज़रूरी आहे। इन जो मक़सदु अगरि गुरूब थी वञे, गुरूब आफ़्ताब थी वञे, उन जो वक़्तु थी वञे, उन खां बाद में उन्हनि शर्तुनि जो अगरि उन इंसान में पाइण जेको सो हुजणु साबित थी वञे त आया उन इंसान ते उन शख़्स ते ज़कात फ़ितरा वाजिब थींदी। मशहूर फ़ुक़हा जे नज़दीक वाजिब न आहे। इज़ा फ़क़त बाज़ुहा क़ब्ल अल गुरूब बेलहज़तिन औ मुक़ारिनन लिल गुरूब लम तज, अहिड़े तरीक़े सां अगरि इन्हनि शराइतुनि मंझां यानी 5 शराइतुनि मंझां फ़क़ति कुझु यानी 2 या 3 या 4 शर्तूं जेके आहिनि सो उहे गुरूब खां पहिरीं हिकु लहज़ो बेलहज़तिन या गुरूब सां यानी गुरूब थियण वारो उन वक़्त जेके आहिनि सो उहे फ़ाक़िद हुजनि लम तजिब, तॾहिं बि ज़कात फ़ितरा उन ते वाजिब न आहे। हाणे अॻी जेका शिक आहे जेका उलमा मशहूर बयानु कई उन जे बयानु करण जी ज़रूरत हालांकि न आहे, छो जो मतिलबु हिते वाज़े थियो थो वञे। जॾहिं गुरूब खां पहिरीं या गुरूब वक़्त यानी गुरूब आफ़्ताब वक़्त अगरि शराइत कुझु फ़ाक़िदनि त इंसान ते ज़कात फ़ितरा वाजिब न आहे। त पोइ गुरूब थी वञण खां बाद में अगरि शर्तूं उन में पातियूं वञनि यानी पहिरियां फ़ाक़िद हुयूं त पोइ बतरीक़े ओला जेको सो उन शख़्स ते ज़कात फ़ितरा छा आहे वाजिब न आहे। माना इहा जेका पोइ शिक आहे इन जे ज़िक्र करणु एतिरो अहम या ज़रूरी न आहे, जो मतिलबु हितां वाज़े थियो थो वञे। अहिड़े तरीक़े सां फ़ुक़हा मशहूर फरमाइनि था वइज़ा कानत मफ़क़ूदतन, अगरि इन्हनि मां कुझु शर्तूं या इहे तमामु जूं तमामु शर्तूं शराइत जेके आहिनि सो फ़ाक़िद हुजनि फ़ज्तमअत बादल गुरूब ऐं गुरूब आफ़्ताब खां बाद में उन में उहे पातियूं वञनि साबित थी वञनि उन इंसान जे लाइ या उन इंसान में पातियूं वञनि तॾहिं बि ज़कात फ़ितरा वाजिब न आहे। जीअं असां अर्ज़ु कयो त जॾहिं ही फ़ुक़हा जी फ़तवा आहे फ़इज़ा फ़क़त बाज़ुहा क़ब्ल अल गुरूब बिलहज़तिन त हिकु लहज़ो पहिरीं औ मुक़ारिनन लिल गुरूब या गुरूब आफ़्ताब थी रहियो आहे उन वक़्तु उन चंद लम्हनि ऐं लहज़नि में उन वक़्तु जेको आहे यानी शराइत मज़कूरा फ़ाक़िद आहिनि त लम तज ज़कात फ़ितरा वाजिब न आहे। त पोइ गुरूब आफ़्ताब जे थी वञण खां बाद में उन जे साबित थी वञण खां बाद में बतरीक़े ओला जेका ज़कात वाजिब न थींदी। लेकिन साईं एहतियात जी हिते एहतियात वाजिब जी हिकु शिक बयानु कई आहे। वलाकिन अलहवत वजूबन इख़राजुहा, लेकिन एहतियात वाजिब ही आहे त ज़कात यानी ज़कात फ़ितरा खे कढियो वञे फ़ी मां हिन सूरत में बि इज़ा तहक़क़त शुरूतो मुक़ारिनतन लिल गुरूब, त गुरूब आफ़्ताब सां यानी वक़्तु उन सां गॾोगॾु उहे शर्त जेके फ़ाक़िद हुया मज़कूरा उहे साबित थी वञनि। बल बाद बल्कि बाद में बि यानी गुरूब आफ़्ताब थी वञे, गुरूब आफ़्ताब खां बाद में बि उहे शराइतूं अगरि उन इंसान में साबित थी वञनि आइज़न तॾहिं बि सैद फरमाइनि था त उन इंसान खे ज़कात फ़ितरा कढणु घुरिजे। असां हिते एहतियात वाजिब जी तफ़सील बयानु कयूं था। मादाम वक़्तुहा बाक़ियन, एसी ताणी जेसि ताणी ज़कात फ़ितरा जे वजूब जो वक़्तु बाक़ी हुजे यानी जे कढण जो वक़्तु बाक़ी। मक़सदु ॻाल्हि जो त ईद जी राति गुरूब आफ़्ताब खां पहिरीं चंद लम्हा हिकु लम्हो हिकु लहज़ो या गुरूब आफ़्ताब खां बाद में बि अगरि उहे शराइत उन इंसान में साबित थी वञनि
एसी ताईं जो ज़कात फ़ितरा जे कढण जो वक़्तु बाक़ी हुजे, यानी 2 ॾींहं न गुज़री विया हुजनि या उन ॾींहं जी मसलन निमाज़ ज़ोहर शर्त आहे या ज़ोहर खां बाद में या मग़रिब ताणी इदारे ॾींहं मग़रिब ताणी कढी सघे थो, त मक़सदु ॻाल्हि जो त सैद फरमाइनि था उहो वक़्तु जेको अञा बाक़ी हुजे त इन्हनि ॿिन्हिनि सूरतुनि में एहतियात वाजिबु इहो आहे त ज़कात फ़ितरा खे कढियो।